ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं नाज़रीन। कंदकोट खां कंदकोट में फुर दौरान मुज़ाहिमत ते फायरिंग में हाईवेज़ खाते जो मुलाज़िम क़त्ल थी वियो आहे। बी सेक्शन थाणे जी हद में हथियारबंद फुर दौरान मुराद अली भंगवार खे क़त्ल करे संदसि मोटरसाइकिल काहे विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट खां कंदकोट में फुर दौरान मुज़ाहिमत थी पई, जंहिंजे नतीजे में हाईवेज़ खाते जो मुलाज़िम क़त्ल थी वियो आहे। बी सेक्शन थाणे जी हद में हथियारबंद फुर दौरान मुराद अली भंगवार खे क़त्ल करे संदसि मोटरसाइकिल काहे विया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़, वधीक छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो हिन हवाले सां। जी, कंदकोट वेझो बी सेक्शन थाणे जी हद कमाल शाह लाड़ो वेझो हथियारबंदनि जे फायरिंग में हाईवे डिपार्टमेंट जो क्लार्क मुराद अली बंगवार उहो क़त्ल थी वियो आहे। अणॼातल हथियारबंदनि खेसि क़त्ल करण बाद संदसि जी मोटरसाइकिल उहे काहे विया आहिनि। हिन सिलसिले में संदसि जे वारसनि जो इहो चवणु आहे त असांजी कंहिंसां दुश्मनी कोन हुई ऐं मुराद अली बंगवार हू जेको आहे त वञी रहियो अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल करे छॾियो ऐं संदसि जी मोटरसाइकिल उहा काहे करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त क़त्ल वाक़े जे इतला मिलण बाद बी सेक्शन पुलिस जाइ वारदात ते उहा पहुची वई आहे। उतां लाश खणाए करे कंदकोट जे अस्पताल आंदो आहे ऐं हिन महिल ताईं इहा ख़बर नथी पइजी सघे त क़त्ल जो कारण छा आहे, फुर जो वाक़ियो आहे या का दुश्मनी आहे। जॾहिं त मक़तूल जे वारसनि दुश्मनी वारे इम्कान खे उहो रद्द करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस हिन सिलसिले में इहा ॻाल्हि करे रही आहे त क़त्ल वाक़े जी असीं जांच करे रहिया आहियूं ऐं मुलविस जेके बि जवाबदार हूंदा उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हफ़ीज़ तफ़सील ॾियण जे लाइ।